बड़ी मोहब्बत से सलात शरीफ अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद अस्तईज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश्शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनह सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा भाइरो असी सब पैदा थिया आहियूं जिंदगी गुजारण जे लाइ। हर कंहिंजे मुंड में महीना साल रातियूं ॾींहं छंछर आचर सूमर अंगारा हर कंहिंजे मुक़दर में रब जेतिरा चाहिया आहिनि ओतिरा लिखिया उहे जेकी ज़िंदगी जा कलाक मिनट सेकंड रब लिखिया आहिनि उहे पूरा करे पोइ हितां वेंदा। जिंदगी हर कंहिंखे गुज़ारणी आहे। को कहिड़े अंदाज में जिंदगी गुज़ारे, को कहिड़े रंग ढंग में जिंदगी गुज़ारे। ईअं त जिंदगी जानवर भी गुज़ारनि था। रिढूं बकरियूं कुत्ता बिल्ला घोड़ा उठ ये जिंदगी गुज़ारनि था। जंहिंजी जेतिरी उमिरि लिखियल आहे उहो पंहिंजी ओतिरी उमिरि पूरी कंदो, इंसान हुजे या जानवर या जिन। हिकिड़ा माण्हू पंहिंजे ज़िंदगी खे हालात जे धारे ते छॾे ॾींदा आहिनि। बसि जीअं वक़्तु गुज़रे थो तीअं गुज़ारणो आहे। हिकिड़ा माण्हू पंहिंजी ज़िंदगी खे वक़्त जे हालात जे हवाले करे छॾींदा आहिनि। पर हिकिड़ा माण्हू जिंदगी खे सुठे अंदाज में, सुहिणे अंदाज में, भले अंदाज में गुज़ारण जी कोशिश कंदा आहिनि।
मां तव्हांजो मुकमिल तवजो चाहिए सफ़ा ध्यान होॾे कयो मां अर्ज़ थो कयां त ज़िंदगी हर कंहिंखे गुज़ारणी आहे ऐं जेतिरी लिखियल आहे उहा ओतिरी गुज़ारणी पवंदी गिदड़ भी जिंदगी गुजारे विंदो शींह भी जिंदगी गुजारे विंदो बेशक बेशक मियां साईं मर्द भी जिंदगी गुजारे विंदो ना मर्द भी जिंदगी गुजारे विंदो बहादुर भी जिंदगी गुजारे विंदो बुज़दिल भी जिंदगी गुजारे विंदो साफ सुथरो माण्हू भी वक्त गुजारे विंदो छेकड़ो माण्हू भी वक्त गुजारे अल्लाह छेकड़ो समझो था ये मुझा साईं जी हिम्मत सां जज्बे सां दिलेरी सां बहादुरी सां जुर्रत सां वक्त गुज़री वेंदो ढीलो ढालो रोल सोल या भला सिंधी में चवनि लूसी माण्हू अल्लाह लूसी माण्हू वक्त तो वो गुज़ारे वेंदो अल्लाह ये लफ्ज़ ॾाढो वणियो था अल्लाह इंसान सुठो या मठो भलो या बुरो वक्त निभाए वेंदो आहे पोइ हिकिड़ा माण्हू ज़िंदगी खे हालात जे मुआफ़िक़ गुज़ारींदा आहिनि हिकिड़ा हालात खे पंहिंजे मुआफ़िक़ बणाए ज़िंदगी गुज़ारींदा तव्हां इहा ॻाल्हि सम्झी हिकिड़े तव्हांजे दुआगो ऐं तव्हांजे मुहसिन ऐं तव्हांजे ख़ैरख़्वाह हुजण जी हैसियत में तव्हांखे गुज़ारिश इहा थो कयां त तव्हां मर्द थी ज़िंदगी गुज़ारियो मुर्दा थी ज़िंदगी बुज़दिल थी ज़िंदगी न गुज़ारियो पहलवाननि वांगुरु सचनि वांगुरु नेकनि वांगुरु मुस्तफ़ा करीम जे सचनि ग़ुलामनि वांगुरु पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो जिंदगी जे गुज़ारण जे लाइ के माण्हू पंहिंजी रुद खुद ते हलंदा आहिनि के वरी ॿियनि खे ॾिसी ऐं पंहिंजो वक़्तु गुज़ारण जी कोशिशि कंदा आहिनि कंहिंजो घर सुठो ॾिठई कारीगर खे वठी हे ॾिसजांइ हे घर जहिड़ो आहे न अहिड़ो मूंखे बि अहिड़ो ठाहिणो आहे कंहिंजा कपिड़ा वणे था वलू हे कपिड़ा किथों वरितासीं यारू या टोपी किथों ठहराई अथई अल्लाह ये जा लटा कपड़ा घर घाट जिंदगी ॾिसी ईअं गुज़ारींदा आहिनि यार फलाण वाह जो घर ठहरायो मां बि अहिड़ो घर ठहरायो फलाणे वाह जो दुकान वरितो आहे मां बि अहिड़ो दुकान यार फलाणे हे त जेको न इहो पंहिंजो कमु कयो हिनखे ॾाढा पैसा मिलिया मां ईंदड़ साल कमु कराईंदुसि पंहिंजे निजी ज़िंदगी में कारोबारी ज़िंदगी में पंहिंजे माशी ज़िंदगी सियासी ज़िंदगी समाजी ज़िंदगी में माण्हू हिक ॿिए जी तकलीद कंदा आहिनि हिक ॿिए खे ॾिसी ऐं पोइ पंहिंजी ज़िंदगी खे उन अंदाज़ में गुज़ारण जी कोशिशि कंदा आहिनि मिठा पर हिन पूरी काइनात जे अंदरि हिकु ज़ात अहिड़ी आहे जंहिंखे ॾिसी ज़िंदगी गुज़ारण वारो कॾहिं ठोकर न खाईंदो कॾहिं नाकामी न ॾिसंदो कॾहिं नापास न थींदो उहा ज़िंदगी मुंहिंजे मिठे मोहम्मद करीम
के वडेरे खे ॾिसी ज़िंदगी न गुज़ारियो, के वापारी खे ॾिसी ज़िंदगी न गुज़ारियो, के ईसाई यहूदी नसारे हिंदू काफ़िर जी तकलीद करे पंहिंजी ज़िंदगी न गुज़ारियो, के अमीर के फकीर के ताजर के तवंगर के ॾिसी पंहिंजी ज़िंदगी न गुज़ारियो। लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना, ज़िंदगी गुज़ारण जो भले में भलो नमूनो मिठे मोहम्मद करीम जी। इन तरीके में इज्जत पाए, कामयाबी पाए, शोभ पाए, कुशादगी पाए, खैर पाए, बरकत पाए, हिते जी कब्र जी क़यामत जी ॿिन्ही जहान जी भलाई जेकॾहिं चाहियो था त तव्हां ज़िंदगी ईअं गुज़ारियो जीअं मदीने वारे मीर ज़िंदगी गुज़ारी, या गुज़ारण जो रंग ढंगो मुस्तफ़ा करीम सेखारियो। इहो अल्लाह जे तरफ़ां पाणनि खे ज़िंदगी गुज़ारण जे लाइ तरीक़ो सेखारण जे लाइ अल्लाह पंहिंजे हबीब खे मोकिलियो। या त तव्हां सां सभिनी खे ख़बर आहे असांजो ईमान ऐं अक़ीदो आहे त मदीने वारो अल्लाह जो नूर आहे, मुस्तफ़ा करीम अल्लाह जो उनखे बशर बणाए इंसान जे रूप में रब मोकिलियो ई इन जे लाइ त मोरे वारनि खे मुस्तफ़ा जे सेखारियो त ज़िंदगी कीअं गुज़ारणी। खाओ त ईअं खाओ जीअं मदीने वारे मीर खाधो, सुम्हो ईअं सुम्हो जीअं मदीने वारे साईं सुम्हण सेखारियो, हलो ईअं हलो जीअं लजपाल नबी हली ॾेखारियो। इबादत कयो, घरेलू ज़िंदगी हुजे, तव्हांजी समाजी ज़िंदगी हुजे, तव्हांजी आइली ज़िंदगी, बच्चनि सां ज़िंदगी गुज़ारण जो रंग ढंग सिखणु चाहियो था, दोस्तनि सां यारनि सां कारोबार में, वापार में, बाज़ार में, मस्जिद में, ओताक में, किथे बि हुजो तव्हांखे मुस्तफ़ा करीम जी ज़िंदगी मुबारक में हर तरह सां रहबरी रहनुमाई मिलंदी। मुस्तफ़ा सेखारे वियो आहे त मुंहिंजा ग़ुलामो, मुंहिंजे कलमे पढ़ण वारो ही अथव ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो। तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झी अलाए कोन सम्झी? सची सची ॿुधायो, मुंहिंजी ॻाल्हि तव्हांजे शरीफ़ ते पहुती आहे? जे सम्झी आहे उहो वक़्तु मथे करे हथे कयो, जे न सम्झी आहे उहो वक़्तु मथे करे अड़े सम्झी आहे। ख़ुदा ख़ुशि कंदो, अल्लाह मदीने वारे साईं जी कचहरी नसीब कंदो। मुझे दिल खुश थी वही, तो मुझे गाल समझी आ, मुझे खुशी थी आ, मुझे ॿार थोरो वधी वियो। जेकॾहिं तव्हां इहा ॻाल्हि समझी आ न त अॼु खां वठी हाणे कोशिश कयो त तव्हां ज़िंदगी ईअं गुज़ारींदव जीअं मदीने वारे साईं सेखारी। कुझु थोरा थोरा उसूल अॼु तव्हांखे ॿुधाए छॾियां। थोड़ा मोटा उसूल। पहिरियों ज़िंदगी गुज़ारण जो पहिरियों उसूल इहो अथव त पंहिंजे अंदरि नरमी पैदा कयो, शफ़क़त, प्यार, मोहब्बत। ज़ाल सां प्यार ठही वेंदव। ॾिसी खिली एॾो थी मूंखे वणी पई, अलाए कहिड़ो जादू मूंखे कयो, ठरी पवंदी। साईं फरमाए त ज़ाल सां कूड़ ॻाल्हाए उनखे राज़ी कयो त विचारजा। सुभान अल्लाह। बच्चनि सां प्यार, दोस्तनि सां प्यार, पंहिंजनि सां प्यार, परावनि सां प्यार, हथा कि दुश्मन साम्हूं अचे हुन सां बि प्यार जो इज़हार कयो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ज़िंदगी गुज़ारण जो सोनहरी उसूल आहे नरमी, मोहब्बत, शफ़क़त। लुत्फ़ुन के लुत्फ़ बेगान शबद हल्क बगो, बंदे हल्क बगोश, हर नवाजी बरबत
लुत्फ उनके लुत्फ बेगान शवत हल्क बहो पंजो सर खरीदो बानो हुजे न उन सां प्यार मोहब्बत न इख्तियार कंदो भॼी बेज़ार थी वेंदो तव्हां खां चिड़ी वेंदो तव्हां खां नफ़रत करणु लॻंदो धारियो आहे पराओ आहे न मिटी आहे न माइटी आहे प्यार ॾींदो त पोइ तव्हांजे पुठियां भॼी पवंदो सर खरीदो गुलाम सुभान अल्लाह प्यार त जानवरनि खे बि झुकाए विझंदो अजीब ॻाल्हि आहे जीअं ज़ाल न थी थिए थी तावीज़ लिखी ॾे तावीज़ तो वटाए तुंहिंजे प्यार ऐं मोहब्बत वारो तावीज़ सुभान अल्लाह काॾे वेंदी ज़ाल तुंहिंजे निकाह में आई आहे अबो अम्मा मिट माइट बचा ॿार सभु छॾे घर घाट भाउ बिरादर छॾे तुंहिंजे घर में आई आहे छो न ठहंदी तो तो में बि लक्षण तो हुजे हा यार हा बेशक बेशक न साईं अकरा फरमायो ॻाल्हि ॻाल्हि ते छेड़ो ॾंडो उठो पादर जी रही पई पवे पोइ ईअं ठहंदी ज़ाल ते बुज़ुर्ग वटायो साईं ज़ाल नथी ठहे तावीज़ लिखी ॾे हा माई आई साईं मुड़ुस नथो ठहे मूंखे तावीज़ लिखी ॾे माई अखियुनि में पिचूं पियूं जन बूथ धोतल न हुजे ॿेरा कपिड़ा पथर जी धप खयूं पई वञे साईं फरमायो था मां तावीज़ मां लिखी थो ॾियां पर सींध सुरमो तूं बि कजांइ अल्लाह 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 लक्षण तो में न हूंदो ज़ाल कीअं ठहंदी अथव ॻाल्हि ॻाल्हि ते लड़ाई झगड़ो बुझो गार ऐं यादि रखो जेकॾहिं ज़ाल खे तव्हांजी ज़ाल तव्हांजी निकाबदी ज़ाल उनखे उनजे पीउ माउ जे बारे में कुझु लफ़्ज़ चवंदो न उनजे दिलि खे ॾाढी तकलीफ़ पहुचंदी उतां सां दिली तरह मोहबत न कंदी तव्हां पाण खे ॾिसो जेकॾहिं तव्हांजी ज़ाल तव्हांखे तव्हांजे पीउ जे लाइ कुझु चवे तव्हांजी माउ जे लाइ चवे तव्हांजी दिलि सही सघंदी को बि ग़ैरत वारो माण्हू पंहिंजे पीउ जे लाइ पंहिंजे माउ जे लाइ का बि ॻाल्हि सही न सघंदो आहे उनजे लाइ चवण वारे जे लाइ दिलि में हिकिड़ी कुदूरत ऐं नफ़रत पैदा थींदी त मिठा पंहिंजे जिंदगी गुजारण जो फले में फलो उसूल अथव पंहिंजे अंदर में नरमी पैदा कयो इंशाअल्लाह गुफ्तार जी नरमी किरदार जी नरमी मिलण जी नरमी हिते मूंसां चेता मिलन हिकिड़े मूंखे हथ ॾिनो हीअं 3 ॾींहं अलाह जो कसम थो खणी चवां त 3 ॾींहं मुंहिंजे हथ में सुम्ही हुई 3 ॾींहंनि ताईं मुंहिंजो हथ हीअं हीअं करे तराई कराई तो न छा एॾो मूंखे ज़ोर ॾिनई जो 3 ॾींहंनि ताईं मूंखे ईज़ा पियो हाणे मुर्शिद सां मिलण जो अंदाज़ इहो आहे त ज़ाल सां कीअं मिलंदो कुझु फ़ज़ाल ठहे वादनि जो हक़दार तूं अल्लाह हिकिड़े माण्हू खे मूं खयो गाॾीअ ते फ़क़ीर आहे खयो मांसि गाॾी में वठी वियो वञासि हाणे जिते लहे पियो सलाम थियो बाबा हाणे रहां थो सलाम थियो न चीज़ हथ मिलाई हीअं मूं मां अॻी गाॾी जी सीट ते वेठो आहे पुठियों वेठो आहे हितो मुंहिंजे हथ खे एॾो त छिकी पोइ ते जो ख़ुदा जो कसम मूं सम्झो त मुंहिंजी बाहि न कढी वेठे हे मुरीद आहे मुंहिंजो ग़रीब आहे केतिरनि ॾींहंनि ताईं हुनजी हुन सट जो मूंखे ईज़ा पे ईंदो हुयो हुन मिलण जो अंदाज़ हुयो तूं हिन खां न मिली आहे मुंहिंजी गाॾी ते न चढ़ी आहे मूंखे ईज़ा त न पहुचाई जेकॾहिं मुर्शिद सां तुंहिंजो रवैयो अहिड़ो आहे उन सां मिलण जो अंदाज़ अहिड़ो आहे अल्लाह ॿियनि सां ॿिए छा कंदे अल्लाह हाणे का हिकिड़ी ज़हन में अचे थी अरे जलसे में कया हाणे न कया तो ठहण हुजे हिकिड़ो घर वारी ॾे वियो पर हो मसलो न ठहियो घर वारी चयो त ये क्या हो गया है तुमको कि तू मुझे ताना देती हो ये करे बाप
पे कि बाह भजण दी ताकत थी हुआ भी तो ताकत था अल्लाह में बैठा समझाने दी अब वो बने बच्चे के न समझाएंगे लोग के नरमी प्यार मोहब्बत शफकत या एड़ी खूबी जेका दुश्मनन के दोस्त बनाई परावन के पंजो बनाई दिया वेरुन के बाहर बनाई दिया परे पियलन के बैठो कर दिया नफरतुन के मोहब्बतुन में बदलाई दिया नरमी नरमी गर्मी में हो जाए नरमी गर्मी कट गर्मी नरमी तव्हां यार मुंहिंजी ॻाल्हि सम्झी इहो उसूल अपनाईंदो मोहब्बत शफ़क़त हिकिड़ी ॻाल्हि ॿियो उसूल पंहिंजे ज़िंदगी जो इहो बणायो सफ़ाई ऐं सुथराई सफ़ाई बदन जी सफ़ाई कपड़नि जी सफ़ाई जिस्म जी सफ़ाई हे मुछूं वठो बगलनि जा वार वढो साईं मुंहिंजा पंहिंजो हेठियां देरनाथ जा वार वठो फ़कीर उते मातरी में रहियल हुयो फ़कीर जी गोॾ हवा ते हीअं हटी वई हेॾा वार वठनि हे छा करी शींहुं मेले जो लिखो अल्लाह के माण्हू अचनि था न मिलण वक़्तनि मां अहिड़ी पखर जी बूअ थी अचे हुज़ूर आक़ाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आया जुम्मे जी नमाज़ पढ़ाइण जे लाइ मुंहिंजो लजपाल मुंहिंजो पाकीज़ह नबी सफ़ाई सुथराई जो बेकर नबी जेॾीमहिल नमाज़ जुम्मे जी पढ़ण आया तो माण्हू कमकार वारा के बनी बाड़े थे ज़राअत वारा के बागुन में कम पिया कनि के दुकाननि ते कम पिया कनि मदीने में गर्मी में माशाअल्लाह मौसम हुई गर्मी वारी सो जीअं बांग ॿुधो त सिधा आया मस्जिद में उन्हनि जे बदननि मथां बूअ महसूस थी मुझे मदीने वाले साईं सोने नबी हुक्म फरमायो तो गुस्ल यौमुल जुमअत वाजिबुन अला कुल्ली मुहतलिम जुम्मे जो गुस्ल हर बालग जे मथां फर्ज तो करनी त नथा वेंदो जुम्मे ते न न सफ़ाई न सुथराई ज़ाल कीअं ठहंदई पघर जी छट खणी पई वञे अतहूर शत्रुल ईमान पाकाई अधु ईमान सुभान अल्लाह पाकाई अधु ईमान इन्नल्लाह नज़ीफ़ुन युहिब्बुन नज़ाफ़ा अल्लाह ताला खुद साफ सुथरी ज़ात रब जी आहे ऐं सफ़ाई सुथराई खे अल्लाह पसंदि करे इन्नल्लाह जमीलुन व युहिब्बुल जमाल अल्लाह पाण सुहिणो आहे सूंह खे अल्लाह पसंदि करे सूंह अल्लाह खे पसंदि आहे सूंह सफ़ाई ऐं सूंह अल्लाह खे वणंदी आहे मोमिन बानो घेचलो न हूंदो घेचलो हूंदो ॿियो लफ़्ज़ चवां छेकड़ो इहो सम्झी वेंदो जी छेकड़ो ऐं बदबूदार न गुस्ल करे न साबुण हणे न अतरु लॻाए न खुशबू लॻाए
इहो अलाह खे न वणंदो आहे, मदीने वारे साईं खे इहो न वणंदो आहे। सोने नबी खे उहे उम्मती वणनि था जेके नज़ाफ़त, नफ़ासत, सफ़ाई सुथराई वारा पाना आहिनि। अल्लाह खे बि वणनि था, रसूलुल्लाह खे बि वणनि था, ये ज़ाल खे बि वणनि था। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तव्हां सम्झी ॻाल्हि? पहिरियों उसूल कहिड़ो ॿुधायो आहे? नरमी, सभई चओ नरमी। ऐं ॿियो ऐं ज़िंदगी गुज़ारण जो टियों उसूल इहो आहे जो नियत सुठी रखो। सदाईं पंहिंजी नियत सुठी रखो। नियत जी खोटाई, नियत जी बुराई तव्हांखे ठोकरुनि में विझी छॾींदी। नियत जी सिधाई, नियत जी सफ़ाई, नियत जी सच्चाई तव्हांखे हर जाइ ते सोभारो ऐं कामयाबु। नियत थींदी नांग खाईंदी खोटनि खे। समझो था? नियत सुठी हुजे त तव्हांखे अल्लाह ताला हर जाइ ते सोभारो ऐं कामयाबु। बादशाह जो हिकिड़ो नौकर हो, बादशाह हुनखे ॾाढो चाहींदो हो। वरी वरी हसत साड़ हिकिड़े दफ़्तर में कमु करण वारा आहिनि, वॾो बॉस, वॾो ऑफिसर हिकिड़े मुलाज़िम खे वधीक चाहींदो आहे, ॿिया वरी हुन सां सड़ंदा, जलंदा, पचंदा, पजड़ंदा। सो हुन जूं के ख़ूबियूं ख़सलतूं हुयूं जेके बादशाह खे वणनि पियूं, उन नौकर सां बादशाह खे ख़ासि शफ़क़त ऐं प्यार थी वियो। वॾो वज़ीर जेको हो न, उहो पियो सड़ंदो हो। वॾो वज़ीर मां हिन बादशाह वरी घणो भाई हिन खे सलाह मशवरा हिन खे वटि कि हिन खे बादशाह जे नज़र में किराया। पोइ हिकिड़े ॾींहुं अकेलो बादशाह सां वॾो वज़ीर वेठो हुजे, चईं हे जेको तो हिनखे हेॾो भाईंदो, गिला थो करे। छा थो चए? चए थो बादशाह जे वात में धप आहे। हालांकि हुन मिस्किन चई हुई कोन, चए थो बादशाह जे वात में धप आहे। ईअं थो चए मुंहिंजे लाइ? हा साईं, मूं पाण ॿुधो त पाण। तव्हांखे यकीन न अचे तव्हां हिनखे घुरायो, पोइ ॾिसो। बादशाह सां इहा ॻाल्हि कई, मोटी आयो, ॿाहिरि निकितो। उन जेको बादशाह जो पसंदीदा नौकर हो, हुनखे चई बाबू दावत कई। वॾे वज़ीर दावत में वियो, उन में कचा बसर, कची थूम अहिड़ा के खाधा विधई जो हुनजे वात में धप थी वियो। शाम जो बादशाह घुरायोसि उन पसंदीदा नौकर खे। हाणे चई मुंहिंजे वात में धप आहे बसरनि जी, बादशाह जे पासे में विया, बादशाह खे मथां धप अचे त हीअं पुट पुट पई। हुन मिस्कीन खे ईअं थियो त बादशाह खे मुंहिंजे वात जी धप न अचे। बादशाह सम्झो त वॾे वज़ीर वारी ॻाल्हि सची आहे। हणी वेठो पाण लिकाए थो, माना हुनजी ॻाल्हि सची आहे, हिनखे मुंहं में धप थी अचे। हिकिड़ो ख़त लिखी ॾिनई त हे ख़त अथई, एलची पढ़जी मुंहिंजो वञो, फलाणो जेको गवर्नर आहे उनखे ख़त पहुचाए। हाणे जेको बादशाह जो एलची थी वेंदो हो न, उनखे इनाम, इकराम, एज़ाज़ मिलंदा, उनखे तोहफ़ा सूखड़ियूं मिलंदियूं, त बादशाह जो सफ़ीर थी आयो आहे। पर बादशाह उन ख़त में लिखियो त ही मुंहिंजो नौकर चई थो जीअं पहुचे हिकिड़े थक सां तलवार सां मारे छॾे। बादशाह जो ख़त लिखी हिनखे ॾिनो, चई वञ हे ख़त फलाणे गवर्नर खे पहुचाए। जॾहिं मां ॿाहिरि निकितो, उहो वॾो वज़ीर मिलियुसि। वाह ख़ैर त थियो, बादशाह छो घुराई? जी बादशाह मूंखे ही लेटर ॾिनो आहे, चए थो हे ख़त मुंहिंजो एलची बणिजी वञ, फलाणे गवर्नर खे पहुचे। हुन वॾे वज़ीर सम्झो शायदि मूं वारी ॻाल्हि साबित न थी, बादशाह हिनखे एज़ाज़ी
पंहिंजो एलजी बनाए मोकिलियो आहे, हिनखे इनाम इकराम मिलंदा कि वाह इहो ख़त मूंखे ॾींदे मां पहुचाईंदा। हुनखे इहो थियो त इनाम मूंखे मिलनि, हिनखे छो मिलनि? नियत थींदी नांग खाईंदी खोटनि। बादशाह जो हुकुम मूंखे मिलियो न, वॾो वज़ीर आई जे तूं चवी थो ख़त वतई खणी वियो त वरी न मोटियो। हे जेको नौकर हुजे ॿिए ॾींहं ते ॾाढी खे कंगा वंगा ॾेई मूंखे बादशाह जेकी अहिड़े तोखे जो मूं ख़त ॾिनो पहुचाई। अजब लॻुसि त मुंहिंजे हुकुम जी इनहराफ़ी कीअं थी। मूं त लिखियो त हिनखे मारे छॾे, हे चङो भलो कीअं जे मुंहिंजो ख़त पहुचाई। ॾिसी ॻाल्हि इहा आहे त मां जीअं निकितुसि न, तव्हां वारो वॾो वज़ीर उन मूंखे चयो ख़त मूंखे ॾे, मां थो पहुचायां, मूंखे ज़ोर रखी। हाणे वॾे वज़ीर जी मां कीअं बेफ़रमानी कयां? मूं ख़त हुनखे ॾिनो। भला तो इहा ॻाल्हि कई छा त बादशाह जे वात में धप आहे? मूंखे ख़ुदा पनाह में रखे, मां कीअं चवंदुसि तव्हांजे लाइ? कि पोइ जॾहिं मुंहिंजी दावत ते आए त ॿुट छो ॿधी आहे? चइजी मूंखे इन दावत कई वॾे वज़ीर, उन में कचा बसर कची थूम खाराई, मुंहिंजो मतिलबु बादशाह खे धप अचे तॾहिं मूं ॿुट ॿधी। ख़बर पई त हुन हमला जो कमु पूरो थियो। हिकिड़ो मिसाल तव्हांखे मूं ॾिनो। नियत जो खोटो माण्हू, उनखे उहा नियत जी खोटाई फ्रीम जे गिचीअ में थो। नियत जा सचा हुया, नियत जा सुठा हुया, हर कंहिं सां तव्हांजी नीयत सुठी हुजणु खपे। छा तव्हां तयारु आहियो इन ॻाल्हि? ख़ुदा ॼाणे मां तव्हांखे हीरनि मोतियुनि खां वधीक क़ीमतीअ जो नुस्ख़ा थो ॾियां, जेके सॼी ज़िंदगी तव्हांखे कमु ईंदा। सॼी ज़िंदगी तव्हांजी सुख वारी, इज़त वारी, नामूस वारी ज़िंदगी गुज़रंदी जे हिननि उसूलनि ते अमल कंदा। वरी भेरो ॾियारियां, पहिरीं ॻाल्हि कहिड़ी? नियत सां चओ सल्लल्लाहु दिल ध्यान ते लिखणी आहे, यादि रखणी आहे। इहा चौथी ॻाल्हि आहे त कॾहिं बि कंहिंखे ईज़ा न पहुचाइजो। कंहिंखे बि पंहिंजे हथ सां, पंहिंजे ज़बान सां, पंहिंजे कौल सां, पंहिंजे किरदार सां, पंहिंजी रहणी करणी सां कंहिंखे बि ईज़ा न पहुचाइजो। कंहिं इंसान, कंहिं जानवर, कंहिं जीत, वरी काफ़िर आहे, हिंदू आहे, गैर मुस्लिम आहे, पर तव्हां कॾहिं बि कंहिंखे ईज़ा न पहुचाइजो। इहो पंहिंजे ज़िंदगी ते उसूल बणाए। सम्झो था? छो त मदीने वारे साईं फरमाए त अज़ियतुल मुमिन नक़्सिल काबत सबईन मर्रा, के मोमिन खे ईज़ा पहुचाइण काबतुल्लाह खे 70 भेरा ड्राइण खां बि वॾो गुनाह। बैतुल्लाह खे ड्राहे, काबे खे, ख़ुदा जे घर खे ड्राहे, हिकिड़ो भेरो न, 2 भेरा न, 70 भेरा काबे खे ड्राहे, उन खे मोमिन जी दिल रंजाए। तव्हां सम्झी ॻाल्हि जी? मदीने वारा साईं काबे जो तवाफ़ पिया कनि। बैतुल्लाह जो तवाफ़ कंदे काबे खे ॾिसी फरमाईंदो, ओ काबा
तू केॾो पाक घर रही, तुंहिंजी धरती पाक, तुंहिंजूं फज़ाऊं पाक, पर इन हुर्मतल मुमिन आज़म इंदल्लाह मिनक दरजा। ए काबा मोमिन बाने जी इज्जत ऐं हुर्मत तो काबे खां बि 70 भेरा अल्लाह वटि वधी। काबो काबो आहे पर मोमिन बाने जी दिल। शुनीदम के मर्दान राहे खुदा, शुनीदम के मर्दान राहे खुदा, शुनीदम के मर्दान राहे खुदा, दिले दुश्मनाहन न कर दंद तंग, तुरा के मुयसर शब्द मकाम के बातों सतामत खिलाफत जंग। जदों अल्लाह जा बाना तो उहे हूंदा आहिनि जेके दुश्मन खे बि ईज़ा न पहुचाईंदा आहिनि। तोखे कीअं अल्लाह जो कुर्ब मिलंदो जो तूं पंहिंजनि सां जंग जोड़ींदो? तुंहिंजो भाउ सां झेड़ो, तुंहिंजो पीउ सां झेड़ो, तुंहिंजो चीचल मां सां झेड़ो, तुंहिंजो परदेसियाणी भेण सां झेड़ो, तुंहिंजो घर वारीअ सां झेड़ो, तुंहिंजो पंहिंजे बचनि सां झेड़ो, तुंहिंजो ओड़े पाड़े वारे सां झेड़ो। तुरा के मुयसर शब्द मकाम के बातों सतामत जंग। तू की अल्लाह जो कुर्ब माणी दे जो पंजन सां जंग जोड़े। आसाइशे दोगेती, आसाइशे दोगेती, तफसीर इंदो हरबस्त, बातों सतां तलतफ, बात दुश्मना मदारा, दिल मीर वज दस्तम साहिब दिला खुदारा, दर्दा के राज पिन्हा वाहद शुदा शिकारा। बिनी जहान जो सुख सहूलत सोब कामयाबी बिन गरिन में दोस्तन सां मरवत मेहरबानी, दुश्मनन जी खातिर मदद, जिंदगी गुजार बिन गालिन में गुजरे केसो तमाम करे। बड़े हाफिज शिराज़ी वाह। बादोस्ता तलतफ, बाद दुश्मना मदारा, दोस्तन सां लुत्फ करम हुजे, एहसान मरवत मेहरबानी हुजे, दुश्मनन सां बि अलैक सलैक सुठी हुजे, दुश्मनन सां बि खातिर मदारत रखो। बस ॿिनी जहाननि जी सोभे में किश्ती शिकस्त गावे ए बाद शुरता बरखेज, बायत के बाज पीने आयार आशनारा, बायत के बाज पीने आयार आशनारा, दिल में रवज दस्तम साहिब दिला खुदारा, दर्दा के राज पिन्हा फाहद शुदा शिकारा। चो सल्लल्लाहु सल्लल्लाहु अलैहि या गंजानिया के लो बस अमल कयो तो मां चैन का चालीह बुधाया अमल न तो कोई चारी का दिया
हले सल्लल्लाहु वसल्लम अलैका या हबीबल्लाह सल्लल्लाहु पंजतनी पंजो मसूर घटताई कयो चा घटताई कयो शामे गुफ्तार जी घटताई खाइण जी घटताई निंड जी घटताई माण्हुनि सां मेल जोल जी घटताई घणो न खाओ घटि खाओ घणो न ॻाल्हायो घटि ॻाल्हायो माण्हुनि सां घणो न मिलो घटि मिलो घणो न सुम्हो घटि सुम्हो या घटताई कयो घटताई न कहिड़ो फटको लायो सम्झी वियो की न इन घटताई जे अंदरि तव्हांजे लाइ इज़त आहे शोभा कामयाबी आहे सिहत आहे भलाई आहे हिते जी अॻिते जी भलाई आहे घटि खाईंदो बीमारियुनि खां बची पवंदो घटि खाइण बीमारियुनि खां हिफ़ाज़त आहे घणो खाइण बीमारियुनि खे दावत ॾियणो आहे घणो खाइण बीमारियुनि खे सॾिणो आहे घटि खाइण सिहत जो राज़ आहे घटि खाए शुगर न थींदुसि घटि खाए ब्लड प्रेशर न थींदुसि घटि खाए कैंसर न थींदुसि घटि खाए इन माण्हू खे चमड़े जी बीमारी न थींदी घटि खाए दिल जी बीमारी जिगर जी बीमारी फेफड़नि जी बीमारी गुर्दनि जी बीमारी घटि थींदी बल्कि न थींदी महफ़ूज़ रहंदो इहो माण्हू जेको घटि खाइण वारो आहे घटि जी खाए पोइ माण्हू मस्जिद ते कोरो खण कान थो सघे चंदन मंगण हार के घोर माल अल्लाह घट खाइण सिहत जो राज़ मुझे लजपाल नबी जी सुन्नत घट ॻाल्हाइण बल्कि घणी ख़ामोशी इख्तियार करण ईमान वारनि जी निशानी आहे मोमिन घण ॻाल्हाऊ न हूंदो आहे मोमिन मन समेत फ़क़त न जा जेको ख़ामोश रहियो इहो सोभारो ऐं कामयाब घणो ॻाल्हाइण घणियुनि परेशानियुनि खे सॾिणो आहे घणो ॻाल्हाइण घणियूं माज़रतूं कराईंदो आहे घणो ॻाल्हाइण घणियुनि परेशानियुनि में विझंदो आहे ॻाल्हाए पोइ सुञाणे हीअ ॻाल्हि छो चयो ज़ाल खे ॻाल्हाए पोइ वरी शाम जो हाणे माफ़ कजांइ वॾेरे खे त ॻाल्हाए त पंधर थो हणे ऑफिसर खे त ॻाल्हाए सूबेदार त वॾी ॻाल्हि आहे सिपाही खे त ॻाल्हाए त ख़बर चार वठे ग़रीब मिली थिए न ज़ाल तॾहिं थो ॻाल्हियूं घटिया लफ़्ज़ नाशाइस्ता ॻाल्हियूं इन्हनि खां चुप रही त इहो भलो आहे चुप बिना महिनत जे इबादत आहे ज़रूरी ॻाल्हि करणी आहे भली ॻाल्हि आहे लाचारी ॻाल्हि भली कर ज़रूरत वारी ॻाल्हि भली कर पर जेकॾहिं ख़ामोश रही त इन ख़ामोशी जे अंदरि तुंहिंजे लाइ हज़ार खूबियूं हज़ार भलायूं ख़ामोश रहण दाना अकुलमंद माण्हू घणो ॻाल्हाइण तरड़ा माण्हू
हलकड़ा मिठा घट खाओ घट ॻाल्हायो घट निंड कयो घणी निंड जिंदगी जो नुक़सान ऐं निंड वारो टाइम बचायो त तव्हां घणो कुझु करे सघो था। कॾहिं कॾहिं तव्हां पंहिंजो पाण खे टारगेट ॾियो मूंखे अॼु हीउ कमु करिणो आहे, तूं ॾिसो करे सघो था या न? सम्झो वले न सम्झो? कल्ह मूं पाण खे हिकिड़ो टारगेट ॾिनो, मूं पाण खे चयो किताब हिकिड़ो लिखियो, मूं हुनखे आख़िरी भेरो पढ़णो हुयो ऐं आख़िर हुनखे प्रेस में मोकिलणो हुयो। अॼु राति मूं पाण खे चयो करमला अॼु तोखे हीउ किताब मुकमिल करे प्रेस में मोकिलणो, 750 सुफ़्हनि जो किताब, 750 सुफ़्हा। ऐं मूं चयो अॼु इहो मूंखे कमु मुकमिल करिणो ऐं अलाह जो शुक्र आहे त फजर खां अॻु में मूं उहो किताब मुकमिल करे प्रेस में मोकिलियो। माण्हू चवनि था साईं तव्हां एतिरो 2-3 सालूं जलसा कयो, हीउ किताब कीअं था लिखो? पुटु उहो त मूंखे ख़बर आहे त कुझु करण जे लाइ हिकिड़े कमु करण जे लाइ ॿियो कमु छॾणो पवंदो आहे। निंड छॾबी आहे तॾहिं लिखण वारो तूं चई मां सुम्ही निंड बि कयां वरी किताब बि लिखां, ईअं त कोन थी सघे। तूं चई मां सुम्ही निंड बि कयां वरी अलाह खे बराबरी कयां, इबादत बि कयां, ज़िक्र फ़िक्र बि कयां, निंड बि कयां, कुझु कमु छॾींदे त ॿियो ठहंदो। घणी निंड ज़िंदगी खे घटाईंदी आहे, घणी निंड वक़्त खे बर्बाद कंदी आहे। ज़रूरत वारी निंड भली कर, जिस्म जी सिहत वारी निंड भली कर, बाक़ी वक्त बचाए वही दिल पर नबी ते दुरूद पढ़, अल्लाह जो ज़िक्र कर, कुरान जी तिलावत कर, को नेकी जो को खैर जो कम कर त अल्लाह भी राज़ी, मदीने वारो भी राज़ी, राज़ी खालिक भी राज़ी। करे वठजे की करणो थई वरी वापस न वरणो थई, अदा करे वठजे की करणो थई वरी वापस न वरणो थई, हिसाब किताब थियणो थई, सारे सब साफ ॾियणो आ, छॾे हिन दार दुनिया खे क़बर ॾे नेठि हलणो आ। ओ वेठा तो पाण खे टारगेट न ॾिनो आहे पर अल्लाह तोखे टारगेट ॾिनो आहे। 5 वक़्त नमाज़ तोखे पढ़णी आहे, रोज़ा तोखे रखणा आहिनि, ज़िक्र तोखे करणो आहे, क़ुरान तोखे पढ़णो आहे, अल्लाह जी इबादत बंदगी तोखे करणी आहे, ख़ल्क़ जी ख़िदमत तोखे करणी आहे। अगर तूं निंड्रूं कंदे, अगर तूं ग़िफ़लत में हूंदे, पोइ हे तो वारा कम केर कंदो? ओ मिठा पोइ नतीजो इहो निकिरंदो त जॾहिं तुंहिंजा हिक जेड़ा उथंदा उन्हनि वटि अमलनि जा अंबार हूंदा पर तुंहिंजी दामन ख़ाली हूंदी। जेॾीमहिल अल्लाह जी कोरट में उथंदे करमी फ़क़ीर उथंदा, कन वटि अमलनि जा अंबार हूंदा, कन वटि भेर हूंदा, कन वटि भरियूं हूंदियूं, कन वटि भाकुर हूंदा, पर जॾहिं तुंहिंजा पलव ख़ाली हूंदा पोइ मुंहिंजे रब जे अॻियां तूं कहिड़ो जवाबु ॾींदे? पंहिंजे महबूब मदीने वारे जे अॻियां तूं कहिड़ो जवाबु ॾींदे? पोइ तूं दिलबर लजपाल नबी जे अॻियां कहिड़ो कंधु खणंदे? पोइ तूं पंहिंजे मुर्शिद कामिल जे अॻियां कहिड़ो जवाबु ॾींदे? सरतियूं सैयद मुंहिंजे आतण पासे ईंदो, हाल ॾिसी हीणो मीर मयारूं ॾींदो,
सोन सनाई थींदो खिलत मजार चांदी वो मुझे आलम थे है बैठी ऐसे बांधी है मुझे आलम थे है बैठी ऐसे बांधी किन कपा जोड़ में जेरियों पुगती पांधी वो है मुझे आलम थे है बैठी हसे बांधी जे चोरिया चरखो तात ताजी जे चोरिया चरखो तात ताजी हिक जेरियुन साहे कर रूह कया राजी वेल विजाय में वेई वेल विजाय में वेई इन दर्द कयसे दरमांदी वो है मुझे आलम थे है बैठी हस बांधी अल्लाह शुक्र कतियो थम काथे लाड कया थे सुटकतियो तुम काथे लाड गया माछा से कंधु खड़ जैसे ला कंधु खड़ जैसे किए थे पुछंदे मत पांदी जाते चमजे से ना चवंद सिनाई काशे चीज नथ में कायंदी वो है मुझे आलम थे मेरे अफराद में गई खुदा को नारी छायो से जाहिर जुदे इबादत कर रियादा पोश पातों से सुने को बिना सुना तो से जाहिर आँखों जमाने को गफारी तौक बातों से मेरे अपराध में गई खुदा को नार छायो से जाहिर जुदे इबादत कर रियादा पोश पातों से ओ ठड़क तस्बीह बजावा नायब चिश्ती सदायो से पर अंदर काला में रह गया अंदर काला में रह गया
अल्लाह अल्लाह अज जिंदगी जिंदगी हथन में वही तो को कुछ न थी सके अल्लाह ताला मौको मिलायो अमल साले कयो नेक बणजो ऐं ही जेके उसूल तव्हां के नबवी उसूल ॿुधाया आहिनि इन्हनि ते ज़िंदगी गुज़ारियो त अल्लाह राज़ी थिए मदीने वारो मुंहिंजा करीम असांजे हीणे हाल ते रहम असीं निकम आहियूं अल्लाह असांखे ग़िफ़लतुनि खां बचा असांखे बुरायुनि ऐं बेफ़रमानियुनि खां बचा असांखे मसियतुनि खां बचा असांखे नफ़्स अम्मारे जे फितननि खां बचा असांखे शैतान जे शरारतुनि खां बचा बुरियुनि सोबतुनि खां बचा गाफ़िलनि जाहिलनि जी संगत खां बचा या मौला उहे कम करा जिन में तूं राज़ी तुंहिंजो हबीब राज़ी हुजे पंहिंजे इबादत जो शौक़ ॾे पंहिंजे ज़िक्र ऐं शुक्र जी तौफ़ीक़ ॾे पंहिंजी सुहिणी इबादत जी तौफ़ीक़ ॾे मुंहिंजा मौला असां खां उहे कम करा जिन में तूं राज़ी तुंहिंजो हबीब राज़ी हुजे पंहिंजे बंदगी जी तौफ़ीक़ ॾे मुंहिंजा मौला असांजी ज़िंदगी सजाई बणा अजाई ज़िंदगी खां बचा फर्मा बरदारी वारी ज़िंदगी ॾे नाफ़रमानी वारी ज़िंदगी खां बचा मुंहिंजा मौला पंहिंजे हबीब जे सदके असांजा हथड़ा ख़ाली न मोट ही जेके तुंहिंजा बाना ऐं बानियूं अॼु हिन महफ़िल में हिन दुआ में शरीक आहिनि मौला सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं कर जेकी बि दिलि में उमेदूं खणी आया आहिनि मुंहिंजा करीम रब सभिनी जे दिलनि जूं उमेदूं मुरादूं पूरियूं कर मुंहिंजा मौला पंहिंजे हबीब जे दर जी हाज़िरी नसीब कर इश्क ऐं अदब सां सोणे नबी जे दर जो दीदार नसीब मुंहिंजा मौला असां जे बच्चनि ते राज़ी थी असांजे घर वारनि ते राज़ी थी असांजे घराणे ते राज़ी थी हिन आस्थाने खे क़यामत ताईं वसंदड़ ऐं आबाद रखिया मुंहिंजा मौला साजन साईं खे दीन जी ख़िदमत जी मज़ीद हिम्मत तौफ़ीक़ ॾे सिहत सालिम अता करीस मुंहिंजा मौला उन्हनि खे हिम्मत ॾे हिन इदारे खे आबाद रखण जी मुंहिंजा मौला मुंहिंजे मुर्शिदनि जे हड़नी आस्थाननि खे आबाद कजां मुंहिंजे मुर्शिद जे हड़नी बच्चनि खे शाद ऐं आबाद रखजां करीम रब हिन सारी जमात जे मथां पंहिंजी ख़ुसूसी अता ऐं सखा फरमा अॼु जे ॻायूं ॿुधियूंसीं उन्हनि ते असांखे अमल जी तौफ़ीक़ नसीब कर मुंहिंजा मालिक करीम मुसलमान जिते बि तकलीफ़ुनि में उन्हनि जूं तकलीफ़ूं दूर फरमा ग़ज़ा जे मुसलमाननि जी मदद कर फ़लस्तीन खे आज़ाद कर मुंहिंजा मौला ज़ालिमनि जे ज़ुल्म खां असांजे भाइरुनि खे निजात नसीब कर إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين